सिंध हाई कोर्ट पीपी अॻवान निसार खोड़ो जे नालो ECL मां ख़ारिज करण बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट में पीपी अॻवान निसार खोड़ो जो नालो ECL मां ख़ारिज करण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणीअ दौरान पीपी अॻवान निसार खोड़ो जो वकील फारूक एच नाइक पेश न थी सघियो। ॿुधणीअ दौरान नायब प्रोसिक्यूटर चयो त निसार खोड़ो ख़िलाफ़ 3 इंक्वायरियूं हली रहियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त जी ॿुधणी 12 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी आहे। अवांखे आगाह करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट पीपी अॻवान निसार खोड़ो जो नालो ECL मां ख़ारिज करण बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट में पीपी अॻवान निसार खोड़ो जो नालो ECL मां ख़ारिज करण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान पीपी अॻवान निसार खोड़ो जो वकील फारूक एच नाइक पेश न थी सघियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। ॿुधणीअ दौरान नायब प्रोसिक्यूटर चयो त निसार खोड़ो ख़िलाफ़ 3 इंक्वायरियूं हली रहियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त जी ॿुधणी 12 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट पीपी अॻवान निसार खोड़ो जो नालो ECL मां ख़ारिज करण बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। अवांखे आगाह कई पिया। सिंध हाई कोर्ट पीपी अॻवान निसार खोड़ो जो नालो ECL मां ख़ारिज करण बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसाक सरकी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी इसाक, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? हाँ जी बिल्कुल फौजिया। ॾिसो, सिंध हाई कोर्ट में पीपल्स पार्टी अॻवान निसार खोड़े जो जेको ICL मां नालो ख़ारिज करण जे हवाले सां केस ते दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे, जंहिंमें निसार खोड़े जो वकील फारूक एच नाइक अदालत में पेश न थी सघियो। अदालत पारां केस जी वधीक ॿुधणी 12 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी आहे। नेब जो चवणु आहे त निसार खोड़ो जे ख़िलाफ़ नेब में 3 इंक्वायरियूं हिन टाइम जारी आहिनि ऐं निसार खोड़े के खिलाफ आमदनी का वधिक असासा ठाहिण ऐं कणक चोरी समेत जेके ॿिया इल्ज़ाम उन्हनि जे मुताबिक़ जेकी हिन टाइम इंक्वायरी जारी आहे। अदालत जो चवणु आहे त वकील पेश थियण न थियण जे करे जेकी केस जी वकील ॿुधणी आहे उहा 12 अप्रैल ताईं मुलतवी कई वई आहे। जी ठीकु आहे इसाक, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जी।